अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भलीकार। मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं मुल्क में वधंदड़ महांगाई जे हवाले सां। महांगाई जो जिन हुकूमत खां कंट्रोल न थी सघियो आहे। बजट बावजूद पेट्रोल जे अघनि में वाध, बिजली क़ीमतनि में वाध, अवाम जूं मतियूं मुंझाए छॾियूं आहिनि। आम वाइपे जी शयूं पिणु अवाम जी पहुच खां परे थी वियूं आहिनि। इन हवाले सां PTI ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा पिणु कया विया। PTI जे सॾ ते जेके माण्हू निकिता उन्हनि खे इमरान ख़ान पारां ख़िताब पिणु कयो वियो। इमरान ख़ान जो चवणु हो त चूंडुनि जी तारीख़ ताईं इहो सिलसिलो जारी रहंदो। वाज़े रहे त अॼु PTI पारां नेब कानून में तरमीम ख़िलाफ़ कारो ॾींहुं मल्हाइण जो पिणु ऐलान कयो वियो। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा ॻाल्हाईंदासीं त हुकूमती कोशिशनि बावजूद, फेटिफ वारो मामिलो सेट थियण बावजूद, हुकूमती दावाउनि बावजूद अञा ताईं डॉलर जी जेका उॾाम आहे उहा हुकूमत जे कंट्रोल में न अची सघी आहे। डॉलर जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त डॉलर जो रेट ॾींहों ॾींहुं वधंदो नज़र अचे थो। अॼु डॉलर जेको आहे सो ₹1.25 वधीक महांगो थियण खां पोइ ₹210, जॾहिं त ओपन मार्केट में 213 जी रिकॉर्ड सतह ताईं पहुतो आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ सीनियर सियासी तज्ज़िया निगार जामी चांडियो साहब असांखे जॉइन कयो आहे। जामी साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महिरबानी सभीन। जामी साहब, ओवरऑल जेकॾहिं महांगाई खां ई शुरूआति कजे, महांगाई हिन वक़्तु मुल्क जो सभ खां वॾो मुआशी मसइलो बणिजी चुको आहे, जेको न सिर्फ़ु हुकूमत जे लाइ पर आवाम जे लाइ पिणु मथे जो सूर बणियल आहे। हुकूमत कोशिशूं करे पई, IMF जा शर्त मञण बावजूद, कर्ज़ मिलण बावजूद अञा ताईं महांगाई कंट्रोल न थी सघी आहे। जिते महांगाई कंट्रोल न थी सघे उते डॉलर जो जेको अघु आहे उहो ॾींहों ॾींहुं असांखे चढ़ंदो नज़र अचे थो। ॾिसो सभीन, हाणे ॻाल्हि इहा आहे त जेका हीअ मुल्क में महांगाई जी लहर गुज़िरियल 2 सालनि खां मुसलसल वधी रही आहे। हाणे ज़ाहिर आहे त जेके बि मुआशियात जा माहिर आहिनि उन्हनि सभिनी जो ऐं जेके मुआशियात जा माहिर न पर जेके पॉलिटिकल इकोनॉमी जा माहिर आहिनि उन्हनि जो बि इहो चवणु आहे। ऐं असां सभु ॾिसूं पिया त जेको ओवरऑल स्टेट क्राइसिस आहे, यानी रियासत जो समूरो वहिंवार हिन वक़्तु बदतरीन बहरान जो शिकार आहे। यानी रियासत जी मईशत हुजे, उनजी सियासत हुजे, उनजी पार्लियामेंट्री परफॉर्मेंस हुजे, उनजी रूल ऑफ लॉ हुजे, ऐं जेके बि बुनियाद इदारनि जो कमु करणु हुजे, त हाणे हीअ जेका जंहिं सूरत हाल जे नतीजे में महांगाई वधी आहे उनजो ज़ाहिर त न सबबु को शॉर्ट टर्म आहिनि, न उनजो हल को शॉर्ट टर्म आहे। छाकाणि त हूअं त दुनिया सॼीअ में महांगाई जी लहर आहे, ईअं न आहे त ॿिए पासे न आहे, पर ज़ाहिर आहे जेके स्टेट्स या जेके रियासतूं मज़बूत आहिनि, सघारियूं आहिनि, उहे उन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾियण जे क़ाबिल आहिनि। पर पाकिस्तान जी रियासत ज़ाहिर आहे त कॾहिं इन पासे सोचियो ई न आहे त को बहरान खे मुंहुं कीअं ॾींदी। इन करे जेका सॼी दुनिया में हिन वक़्तु जेका तेल जूं क़ीमतूं वधियूं आहिनि ऐं जेके मजमूई तौर ते जेको हिकिड़ी मुआशी महांगाई जी लहर दुनिया में आयल आहे उन जो जी सट सही सघण जी ताक़त पाकिस्तान में न आहे। छाकाणि त रियासत जी सलाहियत न आहे, उनजे बारे में का रिथाबंदी कोन रही आहे। त हाणे जेसि ताईं कर्ज़ मिलनि था, जॾहिं कर्ज़ मिलनि था त वक़्ती तरह मिड़ी ऑक्सीजन मिले थी सिस्टम खे, पर जॾहिं उहा क़िस्त पूरी थी वञे थी ऐं ईंदड़ क़िस्त जो इंतज़ारु था त पोइ ज़ाहिर आहे त वरी क्राइसिस कर खणे थो। इन करे ही जेको पूरो जेको पाकिस्तान जो रियासती वहिंवार आहे, जंहिं अंदाज़ सां मुल्क खे हलायो वियो आहे ऐं हलायो पियो वञे, इहो जुगाड़ दर जुगाड़ ते ॿधलु आहे। इन सां मुल्क न हली सघंदा। ऐं पाकिस्तान को मामूली मुल्क न आहे। पाकिस्तान जी आबादी 25 करोड़ क्रॉस करे वई आहे। 25 करोड़ आबादीअ जे मुल्क खे, जंहिंजे अंदरि अंदरूनी तज़ाद हुजनि, अंदरूनी फॾा हुजनि, अञा बुनियादी मामला सेट न हुजनि, सियासी ऑर्डर निज़ाम पंहिंजे ऑर्डर में न हुजे, यानी कि असां जेके असां मुतालबा कयूं था उहो त तमामु परे वॾी ॻाल्हि आहे, परे जी ॻाल्हि आहे। पर जेके नॉर्मल थो ॻाल्हि कयां मां रूटीन, जेके नॉर्मल जेके आम बोर्जुआ सरमाएदार जमहूरियत जा नॉर्म्स आहिनि, हिते उहे पूरा न आहिनि। हिते रूल ऑफ लॉ जा जेके आम नॉर्म्स आहिनि दुनिया जे सरमाएदार मुल्क में उते पूरा न आहिनि, कुझु बि त पूरो न आहे। त हाणे इन सॼी सूरत हाल में ज़ाहिर आहे त उहो कर्ज़ वठी, ऐं तव्हां ॾिसो पिया त गुज़िरियल 2 सालनि खां माज़ी में थींदो रहियो आहे, पर हाणे त बदतरीन सूरत हाल आहे जो IMF जेका आहे उहा मुल्क जे माइक्रो अफेयर्स में, माना तमामु जेके हेठी जा मामूली मामला आहिनि उन्हनि में बि IMF पंहिंजी शर्त रखे थी। ऐं ज़ाहिर आहे जेके कर्ज़ ॾींदा, जेके पैसा ॾींदा, त उहे तव्हांखे पंहिंजे टर्म्स ते हलाईंदा। ऐं अंग्रेज़ी में चइबो आहे देयर इज़ नो फ्री लंच, ऐं मुफ़्त में कुझु बि न आहे। जॾहिं तव्हां पंहिंजी रियासत खे बीहारियो ई अहिड़े हवाले सां आहे जेका ॻेझू हुजे,
जेका रुगो कर्ज़नि ते हलंदी हुजे, रुगो पराई इमदाद ते हलंदी हुजे, ऐं हिन मुल्क जो मुजरिम हुक्मरान तबिको उहो रुगो अयाशियुनि में पूरो हुजे ऐं रुगो शाह ख़र्चनि में पूरो हुजे, ऐं हिन मुल्क जी वधंदड़ आबादी ऐं मुल्क जे अंदरि जेको आवाम आहे, जेके माण्हू आहिनि, उन्हनि जा छा चैलेंजिस साम्हूं अचनि था, छा मसइला आहिनि फेडरेशन खे, रियासत खे। त हाणे नतीजो इहो आहे जो इन सॼे बहिरान जे नतीजे में जॾहिं मुल्क हिकिड़े धुॿण में फासी पियो आहे, त हाणे ज़ाहिर आहे त फिलवक़्तु नज़र इहो थो अचे त इन जे निकिरण जी का वाह न आहे। ऐं मां सम्झां थो जेकॾहिं, ऐं ज़ाहिर आहे कि इहो जेके असां त इन्हनि मौज़ूअनि ते जेके माहिरनि खां ई ॿुधूं था, त जेके मुआशी माहिर आहिनि या पॉलिटिकल इकोनॉमी जा माहिर आहिनि, उन्हनि जो ज़ाहिर इहो ई चवणु आहे त जेकॾहिं दुरुस्त रुख में हलण जी शुरूआति बि कई वञे त असांजे खे हिन बहिरान मां निकिरण जे लाइ साल न ॾहाका खपनि। ऐं हिकिड़े अहिड़े मुल्क में जिते रियासत माण्हुनि खे ॾियण जे लाइ कुझु बि तयारु न आहे, मिसाल तौर दुनिया में वॾे में वॾो जेको ज़रियो आहे उहो आहे त पैदावार हुजे, पंहिंजी टैक्स सिस्टम बहितर हुजे, इहे ई ज़रिया आहिनि न, रियासतूं किथां आणींदियूं वसीला। हाणे पैदावार त हिन मुल्क में न इंडस्ट्री आहे, हिन मुल्क में ज़राअत जी चेल बनी विधी आहे बिजली जे बहिरान ऐं अघनि जे मसइले, माना ज़राअत खे त तव्हां पाण हथु वठी मारे छॾियो। इंडस्ट्री हिन मुल्क में कॾहिं प्रायोरिटी रही कोन्हे। हाणे तव्हां ॾेई वठी हिकिड़ी मंडी आहियो जेका तव्हां ॿाहिरियों मुल्कनि जो सामान खपाए थी, ॿिए पासे टैक्स सिस्टम आहे, त मूंखे ॿुधायो त अहिड़े मुल्क में माण्हू टैक्स छो ॾियणु पसंदि कंदा जिते रियासत वटि ॾियण जे लाइ न तालीम आहे, न सिहत जूं सहूलियतूं आहिनि, न पीअण जो पाणी आहे, न तरक़ियाती ढांचो आहे, न तहफ़ुज़ आहे, न जॉब मार्केट आहे, मतिलबु को पासो खणो। त ज़ाहिर आहे त इन सूरत हाल जे नतीजे में मुल्क हिकिड़े बदतरीन बहिरान में वियो हलियो आहे। त इन करे जेका महांगाई जी लहर आहे, इन जो शॉर्ट टर्म त को बि हल सुझे कोन थो, कंहिं वटि जादू त कोन्हे, उहो अलादीन जो चिराग कंहिं वटि आहे कोन। मुल्कनि जी मईशत ठीकु थींदी जॾहिं मुल्क में पैदावार वधंदी ऐं ख़र्च घटिबा। हाणे हिन मुल्क जे अंदरि पैदावार जेका आहे उनजो स्केल किथे बीठो आहे, ख़र्च किथे बीठा आहिनि। ठीक जामी साहब, हुकूमत हिन वक्त अगर पीपल्स पार्टी या नून लीग की गाल कजे, यकीनन पीटीआई जी गलत पॉलिसियुनि जे करे मुल्क अञा वधीक दुबण में आयो, नथो चई सघिजे गुज़िरियल 4 सालनि में, गुज़िरियल 35 सालनि खां जेको मुल्क सां हशर कयो वियो, पर गुज़िरियल 4 सालनि में वधीक जेका सूरत हाल ख़राब थी। तजर्बेकार हुकूमतूं लेखियूं वञनि थियूं, पीपल्स पार्टी हुजे या नून लीग हुजे, ऐं गॾियल हिकिड़ो अज़म कयो वियो त भई असां मुल्क खे हिन बहिरान मां कढी सघूं था। ताज़ो ई जेकॾहिं एहसन इक़बाल जी गुफ़्तगू जी जेकॾहिं ॻाल्हि कजे, उन्हनि जो चवणो हो त जॾहिं असां हुकूमत छॾींदासीं, चूंडुनि जो वक़्तु वेझो ईंदो, त उन वक़्तु मुल्क दीवालियो थियण जो जेको ख़तरो आहे उहो टरी वेंदो। छा इहो पॉसिबल लॻे थो? हुकूमत वटि मुआशी माहिर बि आहिनि, कोशिशूं बि करे रही आहे, त छा अहिड़ा के इम्कान आहिनि त हुकूमत वटि अहिड़ी का बहितर पॉलिसी आहे जेका हिन मुल्क में जेको हिन वक़्तु मुआशी बहिरान आहे उन मां घटि में घटि निकिरी सघे? सभिनि ॾिसो, हीउ जेको चयो वियो त तजुर्बेकार हुकूमतूं आहिनि, त मां सम्झां थो त इहे जुगाड़ बाज़नि में वाक़ई तजुर्बेकार हुकूमतूं आहिनि ऐं पंहिंजे मख़सूस जेका उन्हनि जी तर्ज़ हुक्मरानी आहे, जेका आवाम दोस्त कतई न आहे, ऐं उन में हिकु तजुर्बेकार आहिनि। हाणे मसइला जेके आहिनि, ॾिसो बुनियादी मामला छा आहिनि। भला मिसाल तौरु इमरान ख़ान छा में फेल वियो आहे? इमरान ख़ान जो ज़ाती फेलियर त न आहे, ज़ाती त आहे ई आहे फेलियर, त उनजी शख़्सियत जो अमल दख़ल आहे हिन में, पर इमरान ख़ान इस्टेब्लिशमेंट जो गेझू हो, ही न आहिनि छा? हिननि वरी कहिड़ी तव्हांखे आसिरो आहे त को हिननि क़ुवतनि मञा त हे वरी इस्टेब्लिशमेंट जी जेका इजारादारी आहे उन खां ॿाहिरि निकिरण जे लाइ कोशिशि कंदा संजीदा। या मिसाल तौर के जेके पॉलिसियूं थियनि थियूं अवाम दोस्त, माण्हुनि खे रिलीफ कीअं ॾिजे हिकिड़ो मुल्क में, जेके तव्हां बुनियादी मामला खणो। त इन करे हिकिड़ो त इहो सम्झणु, हा इहो ठीकु आहे त इमरान ख़ान बरतियूं हिननि खां बि वधीक बदतरीन, यानी हे त बदतरीन आहिनि पर हू हिननि खां बि वयल बदतरीन चटो। पर इन जो मतिलबु इहो कतई न आहे त को जेकॾहिं इमरान ख़ान बदतरीन हो त हीअ वरी चङा आहिनि। ऐं मिसाल तौरु तव्हां अचो, भला इमरान ख़ान जी त फेल्यूर आहे ई आहे, मूं शक न आहे। भला 5 साल पीपल्स पार्टी खे बि मिलिया, वरी उन खां पोइ पूरो टर्म नवाज़ शरीफ़ खे मिलियो। ॿुधायो त बिजली जो बहिरान जे बारे में का अॻु भराई थी हुजे, का बुनियादी मामलनि ते अॻु भराई थी हुजे, भला जंहिं सूबे सिंध में वेठा आहियूं उन में 15 सालनि खां 14 सालनि खां हुकूमत हिकिड़ी जमात जी आहे, उते भला के बुनियादी नज़र ईंदड़ तब्दीलियूं हुजनि त भला ही 4 बुनियादी अहिड़ा कम आहिनि, अहिड़ा शोबा आहिनि जिते वाक़ई बि सूबे परफॉर्म करे ॾेखारियो आहे।
तजुर्बो छाजो आहे। इन करे ही हिकिड़ो ऐं साॻी तरह मिसाल तौरु जेकॾहिं वर्ल्ड बैंक IMF जी जेका नज़र आयो त इमरान ख़ान हिकिड़ी बिल्कुलु गेझू सवाल आहे त हिननि जी हुकूमतुनि में इहो साॻियो शौकत तरीन अॻ में मिनिस्टर हो, इहो साॻियो तव्हांजो हफ़ीज़ शेख जेको आहे उहो पीपल्स पार्टी जे ज़माने में वज़ीर ख़ज़ाना हो। सवाल इहो आहे त सभिनि हिन मुल्क में ॼण त अमली तरह इहो तय थी वियो आहे, तय कयो वियो आहे मुजरमाना तौर ते जो जेके बुनियादी मामला आहिनि उहे हुकूमतूं तय न कनि। मिसाल तौरु ख़ारजा पॉलिसी ही तय कोन कंदा, डिफेंस पॉलिसी ही तय कोन कंदा, घरू पॉलिसी बुनियादी ही तय कोन कंदा, ऐं मालियाती पॉलिसी त ही बिना तय कोन कंदा, छाकाणि त मालियाती पॉलिसी जेका आहे उहा सॼी मथां अचे थी, वज़ीर उन्हनि जा अची था वेहनि तव्हांजे लाइ, वज़ीर बज़ाहिर तव्हांजा आहिनि, वज़ीर बज़ाहिर करे पीपल्स पार्टी जो, वरी ॿी हुकूमत में साॻियो माण्हू वरी वेठो आहे PMLN में, वरी PTI जी हुकूमत साॻिया माण्हू ठहिनि। दरअसल पाकिस्तान इकनॉमिक सेंस में हलो अॻे त चइबो त नियो कॉलोनियल ज़माने में भला पॉलिटिकल क़िस्म जी हिकिड़ी इजारतदारी आहे साम्राजी कुवतुनि जी या शयुनि जी, पर हीअ त इकनॉमिक कॉलोनाइज़ेशन आहे। तव्हां ॾिसो त हीअ इकनॉमिक नियो कॉलोनाइज़ेशन आहे, हे जेको पूरी दुनिया में मालियाती इदारनि जी आलमी सरमाएदार मालियाती इदारनि जो जेका गठजोड़ आहे उहो इहो ई कंदो आहे त तव्हांखे कर्ज़नि ते हेराईंदो आहे, तव्हांजी मईशतुनि ते कब्ज़ो कंदो आहे ऐं पोइ अल्टीमेटली तव्हांजे हुकूमतुनि ऐं रियासतुनि ऐं पावर ते कब्ज़ो कंदो आहे। तव्हांखे ख़बर आहे त हिंदुस्तान में प्लासी जंग खां वठी ऐं 1857 ताईं 100 साल कंपनी हुकूमत रही, ऐं उहा कंपनी त कोन पई चए बज़ाहिर त असां हुकूमत करण आया आहियूं, पर कई हुन खां पहिरीं आयल हुई। त हीअ जेको पूरी दुनिया में हिकिड़ो इकनॉमिक ग्लोबलाइज़ेशन जे नाले में हिकिड़ी पूरी दुनिया में मालियाती साम्राजियत जो हिकिड़ो नओं निज़ाम पैदा कयो वियो आहे, ऐं जंहिंमें फ़क़ति उहे मुल्क बची सघनि था जिन मुल्कनि जो पंहिंजो अफ़ाल ठीकु हूंदो, इदारा ठीकु हूंदा, मईशत पेरनि ते बीठल हूंदी, ऐं उहे मुल्क कंहिं हद ताईं सॉवरन या ख़ुदि मुख़्तार हूंदा। पाकिस्तान जहिड़ा मुल्क जेके न सॉवरन आहिनि न ख़ुदि मुख़्तार रहिया आहिनि, जंहिंजी न मईशत सिधी न सियासी ऑर्डर सिधो न, ठीकु। त मूंखे ॿुधायो त पोइ ज़ाहिर आहे त इन सॼे बहरान में खे फेस करण जे लाइ उहा घुर्बल सलाहियत न आहे रियासत जी, ऐं नतीजे में असां ॾिसूं पिया। इन करे इमरान ख़ान जो दौरु बदतरीन हो, पर हीअ जेके हुकूमतूं आयूं इहे बि ईअं ई कंदियूं, छाकाणि त हिननि वटि अहिड़ो को वाज़िह खाको त कोन्हे त को ही उन्हनि इदारनि जे जेका इजारतदारी खां ॿाहिरि निकिरी सघंदा या ही इस्टेब्लिशमेंट जे चंबे खां आज़ादु थींदा ऐं वाक़ई ख़ुदि मुख़्तार अवाम दोस्त हुकूमतूं थी साम्हूं ईंदा। हीअ साॻियो हिकिड़ो तय थियल निज़ाम जे अंदरि नौकिरी करण जो मसइलो आहे, सिर्फ़ु 19-20 जो फ़र्क़ु अचे थो। ज़ाहिर आहे को बरतियूं वधीक बदतरीन आहे ऐं को वरी बरतियूं कुझु न कुझु घटि बदतरीन हूंदो कंहिं हिसाब सां, पर हिन सॼे जेको अंदाज़े हुकुमरानी आहे, जेको रियासत ऐं हुकूमतुनि खे हलाइण जो सभिनी अंदाज़ आहे, इन मंझां पाकिस्तान जे अंदरि 4-5 सूबा आहिनि, 25 करोड़ माण्हू आहिनि, उहे हिकिड़े बदतरीन हिकिड़े घण तरफ़े बहरान मां निकिरनि उहो नज़र न पियो अचे। इन करे ई तव्हां ॾिसो त हिन वक़्तु पूरी दुनिया में ख़ुदि मुल्क अंदरि पाकिस्तान जे बारे में जेका हिकिड़ी सूरत हाल जुड़े पई उहा का एॾी बहितर न आहे। मतिलबु हिन मुआशी बहरान मां निकिरणु फ़िल वक़्तु हिन हुकूमत जे हथ बि नथो नज़र अचे। ॾिसो इहो ई कंदा न, मुआशी बहरान जो हिन हल छा आहे, हे छा कंदा, हे कर्ज़ वठी इमदादूं वठी सब्सिडी ॾींदा। मिसाल तौरु आम माण्हू खे लॻंदो त शायदि पेट्रोल वधाए वरी किस्त वठी वरी तव्हां घटि कंदव, त मसइलो इहो आहे त असुल क्राइसिस इहो आहे त मुल्क जी मईशत जो बैकबोन टुटल आहे। मुल्क में पैदावार पंहिंजी ओतिरी नाहे जेतिरो हिन मुल्क जे अंदरि एक्सपेंडिचर आहे, स्पेंडिंग आहे। त हाणे इन सॼी सूरत हाल में जेकॾहिं हुकूमत PP जी त इम्कान कोन्हे, पर कोलिशन गवर्नमेंट अचे या PMLN जी गवर्नमेंट अचे त उहा इहो ई कंदी न, त उहा किस्तूं वठी ऐं कर्ज़ वठी ऐं इमदादूं वठी पोइ तव्हांखे सब्सिडी ॾेई ऐं तव्हांखे लॉलीपॉप ॾींदा त वाह असां तव्हांजे मथां भार घटायो आहे। पर इहो थींदो कीअं, इहो ईअं ई थींदो त तव्हां 2 ॾींहं रिलीफ ॾियण जो ड्रामो कंदव, वरी 4 ॾींहं भार वधाईंदव, वरी 2 ॾींहं तव्हां सब्सिडी ॾींदव, वरी 4 ॾींहं तव्हां वधाईंदव भार। हिन सॼे तरीक़ेकार मंझां रियासत जो मजमूई बहरान ख़तमु थियण जो न आहे। ठीकु। जामी साहब, महांगाई ख़िलाफ़ इमरान ख़ान जा मुज़ाहिरा
मुज़ाहिरनि जेका कॉल ॾिनी वई, चूंडनि जी तारीख़ ताईं एहतजाज जारी रखण जो ऐलान। इमरान ख़ान जे इन कॉल खे कीअं था ॾिसो ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में थोरे घणे पैमाने ते मुज़ाहिरा कया हुआ पर अवाम न निकिरी सघियो? ॾिसो न, सभिनी हिकिड़ी जर्मन लोक अदब जी हिकिड़ी चवणी आहे त कामयाबी जा वारिस घणा हूंदा आहिनि, नाकामी लावारिस हूंदी आहे। हाणे इमरान ख़ान हिकिड़ी टोटल नाकाम स्टोरी आहे, हिकिड़ी टोटल नाकाम कहाणी आहे। जेकॾहिं अॼु चवे थो त मूंखे एस्टेब्लिशमेंट पे हलायो त हुन खां पुछियो वञे त पोइ तूं छो पे हले उन चवण ते? ऐं तूं कल्ह त बिल्कुलु ख़ुशि हुए, तूं फ़ख्रु पे कयो थो त तूं एस्टेब्लिशमेंट जो गुॾो आहीं ऐं हाणे तुंहिंजे मथां हथु खयल आहे। त इमरान ख़ान वटि हिन वक़्तु अख़लाक़ी तरह, सियासी तरह, मुआशी तरह, सुफ़ारती तरह ऐं कंहिं बि हवाले सां कुझु बि ॾेखारण जे लाइ हुन हथ में न आहे। टोटली हिकिड़ी नाकाम शइ आहे ऐं रुगो नाकाम न आहे पर मॉरली बि नाकाम। मतिलबु जेॾा हिन माण्हूअ कूड़ आहिनि, जेॾियूं हिन माण्हूअ कूड़ियूं दवाऊं कयूं आहिनि ऐं हिन माण्हू सब्ज़ बाग़ ॾेखारिया, त हाणे ज़ाहिरा त हिकिड़े अहिड़े माण्हू ते, हा सवाइ के सफ़ा हुनजा चरिया दीवाना हुजनि के माण्हू जेके पोयां लॻनि, बाक़ी जेको माण्हू आहे आम, उहो कहिड़े बुनियाद ते इमरान ख़ान जे पोयां ईंदो? शुरू में ज़रूरु हुनजी पार्टी जो हिकिड़ो बेस आहे, माण्हू निकिता, पर हाणे ज़ाहिरा त ही माण्हू जंहिंजो रस्तो हर रस्तो बंदि गली में वञे थो। इमरान ख़ान जे नुक़्ते नज़र, इमरान ख़ान जी सियासत, इमरान ख़ान जो मुआशी मॉडल, इमरान ख़ान जो मदीने रियासत जो बारे में लफ़ाज़ी, इहे सभई ॻाल्हियूं जेके आहिनि इहे हुन माण्हूअ जी सियासत खे हिकिड़ी बंदि घिटी में वठी वञण वारियूं आहिनि। इन जावेद करे साहब माफ़ कजो, मां तव्हांजी ॻाल्हि खे इंटरप्ट थी कयां। बंदि गली जी तव्हां ॻाल्हि कई, उन बावजूदि टॉकिंग मोड तव्हां ॾिसो, चाहे इमरान ख़ान जो हुजे या असद उमर जो हुजे, उहो एतिरो जारहाणो छो आहे? जॾहिं किथां सिग्नल बि नथा मिलनि, सियासत बंदि गली में दाख़िल थी चुकी आहे, त पोइ इन तरह जा जेके बयान आहिनि उहे कहिड़े पस मंज़र ते ॾिना वञनि था, या एतिरी ख़ुशफ़हमी छो आहे अञा ताईं? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि त इहा त हिन वक़्तु इमरान ख़ान ऐं उनजी जमात हिकिड़े वजूदी बहरान जो शिकार आहे। यानी हुननि जो एग्ज़िस्टेंशियल क्राइसिस आहे। रुगो ईअं न आहे त को हुननि खां हुकूमत वई हली आहे, पर हुननि खे चङी रीति ख़बर आहे त हुननि खां हथ कढिया विया आहिनि। असां तव्हां खां वधीक ख़बर इमरान ख़ान खे आहे त हुनखे जिन आंदो, जिन पालियो, जिन तातियो, जिन हुकूमत में वेहारियो, उन्हनि दस्ते शफ़क़त मथां खणी वरितो आहे। हाणे ज़ाहिरा त जंहिं माण्हू खे ख़बर हुजे त मूंखे पालियो तातियो कया ऐं मूंखे कंहिं कहिड़े मनसूबे तहत हिन स्कीम में आंदो ऐं हाणे मूंखे विच रांदि मां हथु कढी विया आहिनि, त ज़ाहिरा त हुनखे हिकिड़ो वजूदी बहरान। हा, इमरान ख़ान जेकॾहिं को वाक़ई अवामी अॻवान हुजे हा, अवाम मां उभरियो हुजे हा, हुनजो अवाम सां जीअण मरण हुजे हा, त पोइ भली इक़्तिदार खां ॿाहिरि बि हुजे तॾहिं बि अहिड़ा माण्हू पंहिंजो बचाव करे वेंदा आहिनि। मतिलबु इवन जेका बोर्जवा सियासत आहे या वॾेरकीअ सरमाएदार सियासत में बि माण्हू सर्वाइव करे वेंदा आहिनि ऐं अहिड़ा मिसाल माज़ी में आहिनि जो बदतरीन सूरत हालनि खां पोइ बि वरी माण्हुनि ताक़त रीगेन कई। मिसाल तौरु बेनज़ीर भुट्टो साहिबा खे कंहिं ज़माने में मरकज़ी पार्लियामेंट में कुल 16 सीटूं मिलियूं, पर ऐं ज़ाहिरा त को उन्हनि जी सियासत बि को असांजे ख़्याल खां को मुकमल आवाम दोस्त कॾहिं न रही आहे, पर वरी बि हिकिड़ी मुरविज वॾेरकीअ सरमाएदार सियासत जे अंदरि जेको हिकिड़ो नाले मातर थे तालुक थिए थो अवाम जो, पर उहो बचाव करे वियो आहे। इमरान ख़ान खे त सॼो हुन आंदो ऐं इमरान ख़ान जे पोयां जेका डेमोग्राफी आहे उहा सॼी अर्बन मिडिल क्लास जी आहे, अर्बन अपर मिडिल क्लास जी आहे। ऐं जेको हुन सां जेको माण्हू जो अंग थियो, त मूंखे लॻे थो त माण्हू ॾींहों ॾींहुं, इहो मुंहिंजो तजुर्बो आहे त जीअं तव्हां पाण चयो त शुरू में माण्हू हुन सां घणा निकिता, पोइ घटि निकिरण, हाणे सूरत हाल ॿी आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त ॾींहों ॾींहुं इमरान ख़ान जे सपोर्ट बेस में घटिताई ईंदी, वधणु कोन थींदो, छाकाणि त हू हिकिड़ो तइ थियल नाकाम माण्हू आहे ऐं रुगो नाकाम माण्हू न आहे पर हिकिड़ो नाअहल तरीन माण्हू बि साबित थियो ऐं हिकिड़ो ॾेझू बि साबित थियो। कहिड़े अख़लाक़ी बुनियाद ते हू चए थो त मूंखे एस्टेब्लिशमेंट अञा ताईं बि हुनजूं ॻाल्हियूं करे त मूं ते हथु रखो ऐं तव्हां हुननि खे माहिरो पियो ॾियो, कहिड़ो सियासत? इन करे इमरान ख़ान हिकिड़ो या PTI हिकिड़े वजूदी बहरान जो शिकार आहे ऐं ज़ाहिर आहे त उहा कावड़, हाणे ज़ाहिर आहे उन्हनि खे ॾुख बि आहे, उन्हनि खे कावड़ बि आहे, उन्हनि खे फ़िलहालु रद्द अमल बि आहे ऐं हुननि खे का न का मतिलबु मुस्तक़बिल में वरी का पंहिंजी उहा मिसिंग लिंक पैदा करण जे लाइ, ठीक करण लाइ का हिकिड़ी सद बि आहे।
पर नज़र नथो अचे त फिल वक़्तु इमरान ख़ान कंहिं बि मामले में वरी उनजी वापसी अहिड़ी स्केल ते थी सघंदी। इन करे हुननि जो वजूद ई बहिरान आहे, इन करे तमामु तलख़ लहिजो आहे। इन जो कतई मतिलबु न आहे त को तलख़ लहिजे जे बुनियाद ते को इमरान ख़ान वापसि अची सघे थो साॻी तरह जीअं दादुलो ॿार थी अचे वेठो हो पावर। जावेद साहब, आख़िरी सवाल तव्हां खां। डॉलर जी नॉन स्टॉप उॾाम जारी आहे, हुकूमती कोशिशनि बावजूदि अञा ताईं डॉलर जी क़ीमत जेका आहे सा उन ते कंट्रोल न थी सघियो आहे। महांगाई जे हवाले सां असां ॾिठोसीं त जॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत में का शइ महांगी थींदी या पेट्रोल या डीज़ल महांगो थींदो त पोइ उन ते तमामु घणी तनक़ीद कई वेंदी। महांगाई जे हवाले सां हाणे असां ॾिसूं था त गुज़िरियल हुकूमत जंहिं तरीक़े सां PTI पारां तनक़ीद कई थी वञे, हुकूमत जूं छा के बहितर अहिड़ियूं स्टेप्स तव्हांखे नज़र अचनि था? ख़र्च घटाइण जे हवाले सां जेके ॻाल्हियूं कई वियूं, फ़ैसिला कया विया, हुन ते अमल थियण न थियण ते हिकिड़ो परे जी ॻाल्हि आहे, पर तव्हां सम्झो था त हुकूमत जूं के अहिड़ियूं कोशिशूं नज़र अचनि थियूं या का विल नज़र अचे थी, का नियत नज़र अचे थी त कंहिं हद ताईं कुझु शयुनि खे बहितर करे सघिजे जेतिरो टाइम आहे? ॾिसो सभिनी हाणे डॉलर कीअं पियो वधे ऐं मक़ामी मार्केट्स जो इंटरनेशनल मार्केट सां कहिड़ो तालुक़ु आहे, उनजो सही जवाबु त मुआशियात जा माहिर ॾेई सघनि था। ऐं असां फ़क़ति पंहिंजे हिकिड़ी आम सम्झ जे बुनियाद ते या जेका ॾिसूं था शयुनि खे, उन बुनियाद ते ई राय ॾेई सघूं था। त हाणे ॻाल्हि उहा साॻी आहे न त डॉलर जो वधणु या पंहिंजी करंसी जो डीवैल्यू थियणु, उनजो तालुक़ु तमामु घणनि शयुनि सां हूंदो। ऐं ज़ाहिर आहे अल्टीमेटली तव्हांजी इकनॉमिक इंस्टेबिलिटी आहे, तव्हांजे करंसी जी वैल्यू न आहे, ऐं पंहिंजे हक़ीक़ी रिज़र्व खां वधीक तव्हां नोट छपियो था, तव्हांखे तव्हांजी करंसी डिवैल्यू थिए थी। इहे घणा ई फैक्टर्स आहिनि। ऐं त इन करे ताज़ो हिकिड़ो किताबु आहे जेको मां पढ़ियो ऐं पाशा साहिब जो, हफ़ीज़ उनजे मां महूरत में बि इस्लामाबाद में मौजूदु हुउसि, ऐं उहो आहे चार्टर ऑफ इकोनॉमी इन पाकिस्तान। उहो अखियूं खोलींदड़ किताबु आहे। ईअं कैसर बंगाली साहिबु ऐं ॿियनि अकबर ज़ैदी साहिब वारनि जा काफ़ी इन सिलसिले में राया साम्हूं आया आहिनि। वरी बि ॻाल्हि साॻी आहे त इंटरनेशनल मार्केट में बि क्राइसिस आहे ऐं दुनिया जे फर्स्ट वर्ल्ड मुल्कनि में बि ज़ाहिर आहे त मतिलबु इहे क्राइसिस आहिनि ऐं केतिरनि मुल्कनि में डॉलर जो रेट वधियो आहे। पर सुवालु इहो आहे त उन्हनि बहिराननि जी सट उहो सही सघंदो ऐं मुंहुं ॾेई उहो सघंदो जंहिंजो पंहिंजा पेर ज़मीन ते हूंदा। त हाणे चइबो आहे न त जेको धकु सो काणे जी अखि में, सो हे कमु उहो त जेको धकु सो काणे जी अखि में, माना जेको अॻे ई। त इन करे पाकिस्तान जी जेकॾहिं चइबो आहे त ॾुबरे ढोर ते वधीक मच्छर वेंदा आहिनि। त हिकिड़े मुल्क जो पंहिंजो हाल अॻे ई ख़राबु आहे, त ज़ाहिर आहे त जॾहिं इंटरनेशनल मार्केट में के अचनि था बहिरान, ऐं त उन्हनि जी पोइ उहो ऑयल जो हुजे, उहो डॉलर जो हुजे, ॿिया बहिरान हुजनि, त उन में जीअं यूक्रेन ऐं रशियन वॉर आहे, ऐं ज़ाहिर आहे त यूक्रेन ऐं रशियन वॉर जा वॾा ग़ैर मामूली असर पिया आहिनि दुनिया जी मईशत ते, ऑयल प्राइसिस ते। ऐं ऑयल जे करे जे प्राइसिस जे करे जेके कंज्यूमर गुड्स आहिनि, ऐं इवन कैनेडा ऐं अमेरिका जहिड़े मुल्कनि में बि वॾो फ़र्क़ु अची वियो आहे तेल जी क़ीमतुनि में, छाकाणि त जेका मेन सप्लाई रूस खां हुई उहा बंदि थी आहे, इवन यूक्रेन क्राइसिस में आहे। त इहे सभु क्राइसिस ज़ाहिर अचनि था ऐं मौजूदु आहिनि। उन में पाकिस्तान पंहिंजो पाण खे कीअं कढे, उन मां कीअं बचाए, उनजे लाइ जंहिं मुल्क वटि एमरजेंसी में मामूली खां मामूली इंतिज़ाम कोन्हे, त उहो बैन अल-अक़वामी क्राइसिस जे करे कीअं पंहिंजो पाण खे बचाए सघंदो। इन करे लॻे इहे थो त फिल वक़्तु हिन मुल्क जे मुजरिम हुक्मरान तबिक़नि जी उन्हनि मुजरिमाना पॉलिसियुनि जे करे भोगणो माण्हुनि खे पए थो, ऐं माण्हू भोगे रहिया आहिनि। ऐं लॻे थो त फ़िलहालु त माण्हू भोगींदा, छाकाणि त अॻियां नज़र न पियो अचे त को हीअ हुकूमत वधि में वधि एतिरो ई करे सघे थी न त हीअ हुकूमत किस्तो खणी वञी मुख़्तलिफ़ मुल्कनि खां, अॼु अख़बार में आयो बि आहे त तव्हां वधीक मुल्कनि खां वञी इमदाद वठो। यानी अमेरिका खे उन्हनि डायरेक्टली अपील कई आहे असांखे पैसा ॾियो, छाकाणि त IMF मुआइदो कल्ह करिणो हो, उहो थी कोन सघियो, नई किस्त न मिली सघी। त वरी पाकिस्तान अमेरिका खे सिधी रीति अपील कई आहे, साॻी अपील हुन सऊदी अरब खे कई आहे, चीन खे कई आहे काफ़ी। हाणे हुकूमत इहो ई कंदी न त उहा किस्तो खणी 4 पैसा गॾु करे अचे ऐं पोइ किन सेक्टर्स में सब्सिडी ॾेई ऐं माण्हुनि खे मिड़ई हिकिड़ो दोखो ॾिनो वञे तव्हांखे रिलीफ मिलियो आहे। उहो रिलीफ सस्टेन न कंदो, उहो रिलीफ डिघो अरसो न हलंदो। ठीकु, वॾी महिरबानी जामी चांडियो साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, वधंदड़ महांगाई, हुकूमती पॉलिसियुनि, माज़ी जे हुक्मराननि जी ग़लतियुनि जे करे ही मुल्क जंहिं तरीक़े सां भोगे रहियो आहे, उन जा नतीजा
आवाम पिणु ॾिसी रहियो आहे। जामी चांडियो सां महांगाई वधंदड़ महांगाई ऐं हुकूमत जो कंट्रोल न करण या मुआशी बहरान जे हवाले सां जेको प्रोग्राम हुननि जो तर्जुयो हो, हुननि जो चवणु हो त मुख़्तलिफ़ पॉलिसियुनि जे करे हिन वक़्तु मुल्क जेको आहे सो वधंदड़ मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे, जंहिंखे कंट्रोल करण जे लाइ फ़िल वक़्त ताईं हुकूमत जूं अहिड़ियूं के कोशिशूं कामयाब थींदे नज़र नथियूं अचनि। ओवरऑल इंटरनेशनली क्राइसिस आहे, पर उन मां उहे मुल्क निकिरी सघंदा जिन जूं पॉलिसियूं बहितर रहियूं हुजनि, जिन में करप्शन जा मामला न हुजनि, या जिन जो आवाम सां जेको आहे सो फेयर उन्हनि जो हिकिड़ो पॉलिसीज़ वारो तसलसुल बरक़रार रहियो हुजे। पर बदकिस्मती सां असांजे मुल्क जी जेका तारीख़ आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे त कहिड़ी तरह आवाम जे पैसे खे लूटियो वियो आहे ऐं इन तरह जूं पॉलिसियूं कॾहिं बि न ॾिनियूं वयूं आहिनि जंहिंसां मुल्क इन बहराननि खे फेस करे सघे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं, ॻाल्हाईंदासीं PTI पारां जेका एहतजाज जी कॉल ॾिनी वई महांगाई जे ख़िलाफ़ PTI पारां मुज़ाहिरनि जो सॾु ॾिनो वियो। इन हवाले सां जेकॾहिं सूरत हाल जो जाइज़ो वठिजे त मुख़्तलिफ़ शहरनि मां कुझु ई जेके आहिनि से कारकुन ॿाहिरि निकिरी सघिया। ओवरऑल जेको PTI पारां क्लेम कयो पियो वियो त हू हज़ारनि जी तादाद में माण्हुनि खे गॾु कंदा, उहो किथे बि नज़र न आयो। इन खां अलावा PTI पारां इहो पिणु चयो वियो आहे इमरान ख़ान पारां त चूंडुनि जी तारीख़ ताईं एहतजाज जो जेको सिलसिलो आहे उहो जारी रहंदो। वाज़े रहे त PTI एहतजाज जी कॉल त ॾिनी आहे ऐं नेब जे कानून में तरमीम ख़िलाफ़ अॼु कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान त कयो आहे, पर उन बावजूदि माण्हुनि जो आवाम जो अंगु नथो नज़र अचे जंहिंजे गॾु हुजण जी दावा PTI पारां कई थी वञे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जॉइन कयो आहे PTI सां तालुक़ु रखंदड़ नुसरत वाइद साहिबा। नुसरत साहिबा वेलकम कहती हूँ, आपने प्रोग्राम में ज्वाइन किया। नुसरत साहबा जी वालेकुम सलाम। नुसरत साहबा क्या कहेंगी खान साहब की कॉल पर? मुख्तलिफ शहरों में हमने देखा कि चंद एक अफराद निकले थे जो महंगाई के खिलाफ मुजाहरों का कहा गया था, लोगों की तादाद नहीं बाहर आ सकी या PTI वो लोगों को नहीं निकाल सकी? ऐसी बात नहीं है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, बहुत शुक्रिया आपका प्रोग्राम में इन्वाइट करने का। देखें, ये बिल्कुल एक गलत ये लोग बात कर रहे हैं। आपको पता है मैं कराची में हूँ और मुझे यहाँ से तारिक रोड पहुँचने में पता नहीं कितनी डाइवर्जन करनी पड़ी, और उसके बाद जब मैं वहाँ पे पहुँची हूँ, जैसे मुझे 7 बजे पहुँचना था तो मैं 8 या 9 बजे तकरीबन पहुँची हूँ वहाँ पे। तो इस तरह बहुत सारे और लोग होंगे जिन्होंने जो लेट हो गए, और वो या तो देर से पहुंचे या जाहिर अगर खान साहब की स्पीच के बाद पहुंच रहे हैं तो उसका तो कोई फायदा नहीं, लेकिन उसके बावजूद बहुत ही ज्यादा रश था लोगों का, बहुत ज्यादा। आप यकीन कीजिए कि हद्दे नजर जो मेरी थी वो, और आज सारा दिन मैं पार्लियामेंट की उससे अपने ग्रुप पे देखती रही, इससे हर एक ने तस्वीरें डाली हैं, लोग ही लोग थे। अब ये कहना बिल्कुल गलत है कि लोग नहीं निकले, लोग निकलते हैं। पहले भी इस तरह हुआ, आपने देखा कि लोग जो हमारे लॉन्ग मार्च थी उस पर भी लोग निकल रहे थे, लेकिन इन्होंने तो रात से दहशतगर्दी शुरू कर दी थी, और इतनी ज्यादा वो दहशतगर्दी थी कि उसमें लोग हमारे मर भी गए, जख्मी भी हुए। आपने देखा होगा डॉक्टर यास्मीन जो 72 साल की उम्र है उनकी, खातून की, और सारी उम्र वो रफाई काम करती रही हैं, उनकी गाड़ी को किस तरह तोड़ा गया और फिर किस तरह उनको मारने की कोशिश की गई, जबकि कोई फीमेल वो नहीं थी वहाँ पे जिस तरह की पुलिस वाली। बेनतहा अजीब व गरीब हरकतें इनकी हमेशा से हैं, इनको कुछ ना कहा जा सकता है ना किया जा सकता है। अगर कुछ इनके खिलाफ हो सकता था तो मॉडल टाउन में इसको पकड़ना चाहिए था इंटीरियर मिनिस्टर को, और उसको सजा मिलनी चाहिए थी, लेकिन हमारे यहाँ अदालत बहुत रिलैक्स हैं और इनको बहुत ज्यादा वो देती हैं फैसिलिटीज जिसे कहना चाहिए। तो अच्छा नुसरत साहब, इलेक्शन की डेट अनाउंस करने तक खान साहब ने कहा है कि ये एहतजाज का जो ऐलान है वो रहेगा, एहतजाज जारी रहेगा, तो क्या PTI ने अपनी हिकमत अमली चेंज की है? क्योंकि हुकूमत ने तो बिल्कुल वाजे कर दिया है कि इलेक्शन की जो डेट है वो किसी तरह भी PTI के कहने पे नहीं दी जाएगी, अपने मुकर्ररा वक्त पर जब वो आईनी तरह से अपना एक टाइम पूरा कर लेंगे उसके बाद जो है इंतखाबात की जो तारीख है वो अनाउंस की जाएगी। देखिए, इलेक्शन कमीशन वही बात करेगा या ये पार्टीज वही बात करेंगी जो इन्हें सूट करती हैं।
یہ اگر یہ کہہ رہے ہیں کہ 1.5 سال بعد الیکشن کریں گے اور ہم چاہتے ہیں کہ جلد از جلد الیکشن ہو جائے، کیونکہ جس طریقے سے یہ لوگ آئے ہیں وہ آئینی طریقہ بالکل نہیں ہے. یہ ایک دوسرے ملک میں سازش ہوئی اور اس سازش میں سب کے سب شریک ہوئے، اور کس طرح ان کو خان صاحب سے نیچے کیا گیا اور کس طرح خان صاحب کے لیے مشکلات کریٹ ہوئی. تو مجھے بتائیے کیا مطلب جو الیکشن ہوں گے تو کیا اس میں الیکشن کمیشن فیئر الیکشن کروا سکے گا؟ آپ کو پتا ہے ای وی ایم ختم ہو گئی، آپ کو پتا ہے اوورسیز کے جو ووٹ تھے وہ ختم ہو گئے، اور پھر اسی طرح ہوا کہ رات کو جو ہمارے کینڈیڈیٹ جا رہے ہوں گے 96,000 99,000 ٹائم ووٹ لے کے کہ تسلی سے کہ ہم جیت گئے، صبح آئیں گے تو سارا نتیجہ الٹا پڑا ہوا ہوگا. تو یہ تو ان کا ہمیشہ طریقہ یہی رہا ہے، اس کا تو کچھ کیا نہیں جا سکتا. تو الیکشن اگر ابھی ہو جاتے ہیں تو بھی بہت کم چانسز ہیں کہ فیئر الیکشن ہو، کیونکہ اے وی ایم ختم ہو چکی ہے. اے وی ایم کے لیے تو اسی لیے وہ چاہ رہے تھے نا کہ اے وی ایم کروایا جائے تاکہ ان کا جو مانی کا طریقہ ہے اس کو ختم کروایا جا سکے. لیکن ہمارے ملک سے نہیں ختم ہو سکتی. اب یہ جو جس طرح حکومت میں آئے ہیں یہ لوگ، اس کے بعد تو 100% یقین ہو گئے کہ نہ ہماری ملک سے کرپشن ختم ہو سکتی ہے، نہ ہمارے ملک میں عدالتیں صحیح فیصلہ دے سکتی ہیں. جب رات کے 12 بجے دن کے 11:30 بجے ہمارا بندہ لے کے جاتا ہے پٹیشن اور عدالت سے کہا جاتا ہے کہ عدالت بند ہوگی، اور رات کے 12 بجے وہ کھولتے اور وہ کس طرح کے آرڈر جاری کرتے ہیں اور کیا کیا کچھ ہوتا ہے. تو یہ تو مطلب کچھ بھی ایسا نہیں ہے جس کو کہا جا سکے کہ فیئر ہو رہا ہے یا کوئی ایسی چیز ہو رہی ہے کہ جس کو کہا جائے کہ نہیں یہ بہت اچھی چیز نصرت ہے. صاحبہ وہ ایک آئینی معاملہ تھا، عدالتی توہین کا تھا معاملہ. بہرحال کیا کہیں گی آپ کے یہ ابھی آپ نے کہا کہ اس صورتحال میں اگر الیکشن ہو بھی جاتے ہیں تو شاید فیئر نہ ہو سکے، یعنی کہ اگر الیکشن ہوتے بھی ہیں تو آپ لوگ شاید مطمئن نہیں ہوں گے اس کے نتائج سے. تو اس طرح سے آپ سمجھ رہی ہیں کہ حکومت پہ پریشر ڈالا جا سکتا ہے جس طرح کی حکومت ابھی پی ٹی آئی نے اختیار کی ہے؟ بالکل پریشر ڈالا جا سکتا ہے. آپ دیکھیں جو ہمارے ایک ایک شہر میں جلسے ہوئے ہیں پرائم منسٹر عمران خان کے، انہوں نے تمام ریکارڈ توڑے. کبھی بھی کسی شہر میں اتنے بڑے جلسے نہیں ہوئے جو اس وقت پرائم منسٹر عمران خان نے کیے تھے. تو پریشر تو پڑ رہا ہے، پریشر تو بے انتہا ہے. انہوں نے تو یہی کہا تھا نا جا کے کہ اپنے بڑوں کو کہ جی عمران خان کی مقبولیت ختم ہو گئی ہے، مہنگائی بہت زیادہ ہو گئی ہے، لوگ اس کو ووٹ نہیں دیں گے، اس کو 1/4 سے ووٹ نہیں پڑیں گے جتنے پچھلی دفعہ پڑے تھے، ہم آپ کے حکم مانیں گے، ہم چلائیں گے. 3 دفعہ آپ کو یاد ہے بلاول بھٹو صاحب نے امریکہ کا دورہ کیا تھا سارے پروسیس سے، وہ وہاں جا کے یہی کہہ رہے ہوں گے نا صاحب بھی سلوٹ، ہم آپ کا کہنا مانیں گے، ہم اپنے پاکستان کو ڈبو دیں گے، جو آپ چاہتے ہیں وہ آپ کے لیے کریں گے. تو وہ کریں گے. ان کا تو مین مقصد ہی یہی ہے کہ پاکستان کو کسی نہ کسی طرح کمزور سے کمزور تر کر دیا جائے. وہی سارا IMF تھا، وہی ساری چیزیں تھی. کیسے پرائم منسٹر سبسڈی دے رہے تھے، کیسے پرائم منسٹر پوری کی پوری آپ کی جو ایکسپورٹ ہے وہ اتنی 100% سے زیادہ سرسبات کی ساری ملیں کام کر رہی تھی. یہ مطلب یہ تو انتہائی عجیب و غریب سچویشن ہے جس پہ یہ لوگ بات کرتے ہیں. جس طرح مہنگائی کر دی ہے ان لوگوں نے، لوگ اپنے رکشے چلا رہے ہیں. 4 دن بعد خودکشیاں شروع ہو جائیں گی. بہت زیادہ مشکل حالات ہو گئے ہیں لوگوں کے لیے جینے کے، کہ کوئی اگر کما رہا ہے 40,000 تو اس پہ بیگم صاحب بیٹھ کے فرماتی ہیں کہ ہم حکومت اپنی طرف سے 2,000 روپے دے گی. 2,000 روپے، تو 2,000 روپے سرائمنٹ کا محل بنا لے گا کیا کوئی بندہ؟ 2,000 روپے ہوتے کتنے، کتنی انہوں نے ڈیزل کر دیا کہ بائک کا ایک دفعہ کا پیٹرول جو ہے وہ 2,000 کا نہیں ہوتا. یہ صرف اپنے جس مقصد سے جو میں بات کر رہی ہوں نا پچھلے 2 سال سے، جو جتنے ان کے دھرنے تھے اور دھرنیاں تھیں، جلوس تھے اور جلسیاں تھیں، وہ سارے تھے ہی ابو بچاؤ اسکیم کے لیے. یہ لوگ صرف اپنے کرپشن کے کیسز میں اس کو ختم کرنا چاہتے تھے اور وہ انہوں نے کر لیا. وہ سب کچھ ان لوگوں نے کر لیا. اب آپ دیکھیں کتنی تیزی سے نیب غائب ہو رہی ہے، FIA غائب ہو رہی ہے. جو لوگ جنہوں نے انویسٹیگیشن کی تھی ان سب کو ہارٹ اٹیک ہو رہا ہے، وہ سب مر رہے ہیں. تو یہ اپنے آپ کو انہوں نے پورا کلین بنا کے پیش کرنا ہے اور اس کے بعد کہنا ہے کہ میں نے تو ایک پیسے کی کرپشن نہیں کی، ایک ڈیلے کی کرپشن نہیں. بہت شکریہ نصرت وائز صاحبہ، آپ نے اپنا موقف دینے کے لیے پروگرام میں جوائن کیا. ناظرین پی ٹی آئی سان تعلق رکھندڑ نصرت واحد اساں سان گڈی نصرت جو چوڻ ہو त हिन वक़्तु जेका PTI जी हुकूमत अमली आहे उन सां हुकूमत प्रेशर वधी रहियो आहे. महांगाई जे हवाले सां हुनजो चवणो त असांजी हुकूमत ते तनक़ीद कंदड़ हिन वक़्तु अहिड़ी सूरतहाल पैदा करे छॾी आहे जो माण्हू पंहिंजा रक्षा साण ते मजबूर थी विया आहिनि. कुझु वक़्त खां पोइ माण्हू ख़ुदकुशियूं करणु शुरू करे छॾींदा.
हुन जो चवणु हो त जेकॾहिं हिन वक़्तु बि हुकूमत इलेक्शन कराए थी त हुननि खे ख़दशा आहिनि त उहो शायदि फेयर इलेक्शन न हूंदो। हुकूमत इन हवाले सां जेके कानून साज़ियूं करे रही आहे, जंहिं तरीक़े सां ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खां वोट जो हक़ खसियो पियो वञे, इहो सॼो सिलसिलो PTI खे कमज़ोर करण जे लाइ कयो पियो वञे। माण्हुनि जो आवाम हुननि जो चवणु हो त माण्हू इन सूरत हाल बावजूदि PTI सां गॾु आहिनि ऐं जिथे जिथे इमरान ख़ान जॾहिं जॾहिं बि कॉल ॾिए थो त सवनि जी तादाद में माण्हू ॿाहिरि निकिरनि था। अॼु के प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।